ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दन के भलीकार चऊं था। आया अवा जे केमिस्ट्री जो उस्ताद नजफ हैदर मेनू। प्यारा बारो असा चैप्टर नंबर 1 में हली रहा आहियूं, जंहिंमें असां इल्मी कीमिया जो तारुफ खणी करे इन चैप्टर के अॻिते कयूं पिया। तव्हां के पोएं लेक्चरनि में इहो ॿुधायो त इल्मी कीमिया यानी केमिस्ट्री छाखे चइबो आहे ऐं इल्मी कीमिया जी तरक्कीअ जा कहिड़ा कहिड़ा मराहिल हुया, किथां किथां इल्मी कीमिया हलंदी असां ताईं पहुती आहे। अॼु तव्हां जे साम्हूं जेको टॉपिक आऊं सिलेक्ट कयो आहे उहो असां वटि टॉपिक आहे इम्पोर्टेंस ऑफ केमिस्ट्री यानी इल्मी कीमिया जी अहमियत। इम्पोर्टेंस ऑफ केमिस्ट्री इल्मी कीमिया जी जदीद मुआशरे में अहमियत, मॉडर्न सोसाइटी में इल्मी कीमिया केड़ो किरदार अदा करे थी पई। शागिर्दो इल्मी कीमिया जो इल्म हासिल करण जा 3 मुख्य सबब आहिनि असां वटि, जंहिंमें नंबर 1 आहे असां वटि त इल्मी कीमिया असां वटि अमली तौर ते कम अचे थी पई, यानी इल्मी कीमिया प्रैक्टिकली तौर ते असां इल्मी कीमिया के इस्तेमाल कंदासीं, यानी इल्मी कीमिया के प्रैक्टिकली तौर ते असां इस्तेमाल कंदासीं, एक्सपेरिमेंट परफॉर्म करे ॾिसंदासीं त ई जेके भी कीमियाई अमल आहिनि या जेके भी कीमियाई तब्दीलियूं आहिनि इहे सभई कहिड़े नमूने सां थियनि थियूं पयूं। यानी इल्मी कीमिया जो तअल्लुक जेको आहे उहो प्रैक्टिकल वर्क्स आहे, एक्सपेरिमेंटल वर्क्स आहे। स्टार्टिंग जेका वरितीसीं असां उहा साइंस जी डेफिनेशन में असां इहो ई पढ़ियोसीं त साइंस 2 शयुनि ते मुश्तमिल आहे, हिकु ऑब्जर्वेशन ॿियो एक्सपेरिमेंट। त इल्मी कीमिया अमली तौर ते असांजे साम्हूं कम अची रही आहे, त यानी इल्मी कीमिया जी मदद सां कहिड़ी क़िस्म जूं शयूं असां वटि ईजाद थी चुकियूं आहिनि जेके असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जो अहम हिस्सो आहिनि। ॿियो कमु इहो आहे त इल्मी कीमिया असां वटि ज़हनी कारनामो आहे, यानी मेंटल अप्रोच आहे। असां वटि इल्मी कीमिया जी मदद सां असां मुख़्तलिफ़ शयुनि खे जांचे ऐं परखे ॾिसंदासीं त इहे शयूं जेके वजूद में आयूं आहिनि त इन्हनि जे वजूद में अचण जो सबब छा आहे, कहिड़ा वजूहात हुया जिन वजूहात जी बुनियाद ते इहे शयूं असांजे साम्हूं वजूद में आयूं, यानी ज़हनी कारनामो आहे। यानी असां पंहिंजे माइंड के इस्तेमाल करे ऐं इल्मी कीमिया जी मदद सां इन्हनि शयुनि खे परखींदासीं। टियों सबब असां वटि इहो आहे त इल्मी कीमिया असां वटि ॿियनि मैदाननि में पिण अहम किरदार अदा करे थी पई। साइंस हिकु तमामु वॾी फील्ड आहे असां वटि, इन फील्ड के मुख़्तलिफ़ ब्रांचुनि ऐं मुख़्तलिफ़ शाखुनि में विरहायो वियो आहे असां वटि। उन साइंस में हिकिड़ी शाख असां वटि इल्मी कीमिया जी हुई, ॿी शाख असां वटि बायोलॉजी यानी इल्मी हयातियात हुई, ॿी शाख असां वटि फिजिक्स हुई यानी इल्मी तबियात हुयो। इल्मी कीमिया जो अमल दख़ल बायोलॉजी जे अंदर तमामु घणो मौजूद आहे। जानदार शयूं जेके भी आहिनि असां वटि उन्हनि सभिनी जे अंदर जेके भी तब्दीलियूं रूनुमा थियनि थियूं पयूं उन्हनि तब्दीलियुनि जो ताल्लुक भी इल्मी कीमिया जी मदद सां आहे। असां खाधो खाऊं था, खाधो हज़म थिए थो, असांजे जिस्म मां पघर निकिरे थो, साहु खणूं था, ऑक्सीजन अंदर वञे थी, कार्बन डाइऑक्साइड गैस ॿाहिरि निकिरे थी, सिज जी रोशनीअ में ॿूटा पंहिंजो खाधो पाण तयारु कनि था। इहे सभई मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कीमियाई अमल आहिनि, केमिकल रिएक्शंस आहिनि जेके लिविंग ऑर्गेनिज़म्स जे अंदर थींदा आहिनि, यानी जानदार शयुनि जे अंदर अहिड़े क़िस्म जा कीमियाई अमल थींदा आहिनि। यानी इहे सभई जानदारनि जे अंदर कीमियाई अमल जेके भी थियनि था इन्हनि जो ताल्लुक भी असां वटि इल्मी कीमिया सां आहे। इल्मी कीमिया जी मदद सां खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं वजूद में आयूं आहिनि जिन जे
जिनका सवाइ ॼण असांजी ज़िंदगी गुज़ारण हाणे नामुमकिन बणिजी वई आहे। जिन में हिकिड़ो मिसाल असां वठूं था पिया क्लोरीन गैस जो। क्लोरीन गैस इहा असां वटि हिकिड़ी क़िस्म जी गैस आहे जेका मुख़्तलिफ़ शयुनि में असांखे कमु थी अचे पई, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। उन मंझि आहे त क्लोरीन गैस सनअत यानी फैक्ट्रीअ जे अंदरि कीमियाई शयूं ठाहिण में मदद थी करे पई। अॼुकल्ह क्लोरीन गैस मां हज़ारनि जी तइदाद में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कीमियाई मरकब असां ठाहियूं था पिया जेके असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में अहम किरदार अदा कनि था पिया। जंहिं मंझां हिकिड़ो मरकब आहे असां वटि PVC यानी पॉली विनाइल क्लोराइड। PVC तव्हां ॿुधो हूंदो त PVC जूं जेके वायर्स हूंदियूं आहिनि जेके लाइट में असां इस्तेमालु थींदियूं आहिनि, पोल खां वठी घर ताईं जेको मीटर लॻल आहे असां वटि, उन में जेके ब्लैक कलर जूं वायर्स इस्तेमालु थियनि थियूं पयूं, इहे वायर्स असां वटि PVC जूं वायर्स चवराईंदियूं आहिनि। PVC असल में शॉर्ट फॉर्म आहे असां वटि P फॉर पॉली, V फॉर विनाइल एंड C विनाइल एंड C फॉर क्लोराइड। पॉली विनाइल क्लोराइड इहो हिकिड़ो प्लास्टिक जो क़िस्म आहे जेको असां वटि क्लोरीन गैस जी वजह जे करे वजूद में आयो आहे। उन खां अलावा धोइण जा पाउडर यानी डिटर्जेंट्स यानी जेके घरनि में असां सर्फ ऐं खार वग़ैरह इस्तेमालु कयूं था पिया, इहा सर्फ ऐं खार असां वटि क्लोरीन गैस जी वजह जे करे वजूद में आई आहे। उन खां अलावा जीत मार दवाऊं या कीड़ा मार दवाऊं, इंसेक्टिसाइड्स ऐं पेस्टिसाइड्स जेके आहिनि असां वटि, उन्हनि में क्लोरीन गैस असां वटि इस्तेमालु थिए थी पई। जीत मार दवाऊं फसुलनि खे असां फुहारो था करायूं, कणक खे फुहारो करायोसीं, बागनि खे फुहारा करायासीं त जीअं जरासीम ऐं जीत जेके असांजे फसल जे मथां हमलो करे उन्हनि खे तबाह कनि था पिया, त उन्हनि जी नुक़सानकार जीतनि ऐं कीड़नि खे ख़तमु करण जे लाइ बि जेके असां वटि केमिकल फर्टिलाइज़र्स तयारु थींदा आहिनि, उन्हनि में असां वटि क्लोरीन गैस इस्तेमालु थींदी आहे। उन खां अलावा कुझु अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके थधाण पैदा कंदियूं आहिनि यानी कोल्डनेस, थधियूं कंहिं शइ खे कनि, उन्हनि में क्लोरीन गैस इस्तेमालु थींदी आहे। बाहि रोकण वारियूं शयूं, अहिड़े क़िस्म जा कपिड़ा ईजाद थी चुका आहिनि असां वटि जेके कपिड़ा के बाहि हमलो नथी करे पई, यानी जॾहिं उन्हनि कपिड़नि जे मथां बाहि ईंदी त बाहि रोक कपिड़ा आहिनि यानी फायर प्रूफ फैब्रिक जेके असां यूज़ था कयूं पिया, उन्हनि में क्लोरीन गैस इस्तेमालु थी थिए पई। उन खां अलावा मेडिसिन्स यानी दवाऊं जेके इस्तेमालु था कयूं, उहे टेबलेट जी सूरत में हुजनि, उहे सीरप जी सूरत में हुजनि, उहे ऑइंटमेंट जी सूरत में हुजनि, इन्हनि सभिनी केमिकल्स, इन्हनि सभिनी मेडिसिन्स जे अंदरि जेको आहे केमिस्ट्रीअ जी हिकिड़ी गैस जेका आहे उहा क्लोरीन गैस इस्तेमालु थिए थी पई। यानी केमिस्ट्री में फ़क़ति हिकिड़ी क्लोरीन गैस जा इलाही सारा इस्तेमाल आहिनि जेका असांजी डेली लाइफ में तमामु घणी अहमियत थी रखे पई। उन खां अलावा कालरा यानी उल्टियूं ऐं दस्त, मुदे जो बुखार यानी टाइफाइड ऐं पेचिश यानी डायरिया यानी मोशंस वग़ैरह, इहे सभई जेके बीमारियूं थियनि पयूं असां वटि, इहे पाणीअ में जेके जरासीम मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि वजह जे करे थींदियूं आहिनि। यानी अहिड़ो पाणी पी छॾियोसीं असां जंहिं पाणीअ में ख़तरनाक क़िस्म जो बैक्टीरिया, ख़तरनाक क़िस्म जा वायरस मौजूदु हुआ, जॾहिं इहो पाणी असांजे जिस्म में अंदरि दाख़िल थींदो त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केमिकल रिएक्शन्स क्रिएट थींदा जंहिंजे वजह जे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं डिज़ीज़ पैदा थींदियूं असां वटि, जंहिंमें कालरा आहे, मुदे जो बुखार आहे ऐं पेचिश वग़ैरह जहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं पयूं। हाणे वॾनि शहरनि जे अंदरि पाणीअ जी जेका सफ़ाई आहे, जंहिंमें जेके जरासीमनि खे मारियो थो वञे पियो यानी बैक्टीरिया ऐं वायरस खे ख़तमु कयो थो वञे पियो, त उन पाणीअ जे अंदरां क्लोरीन गैस इस्तेमालु कई वेंदी आहे। कराची जहिड़ो शहर जेको गंजान आबादी आहे, कंजेस्टेड एरिया आहे, जिते पाणीअ जो तमामु घणो मसइलो आहे, जिते पाणी पीअण जे लाइ साफ़ नथो मिले पियो, त उते पाणीअ खे फिल्टर करण जे लाइ, पाणीअ में जेके जरासीम उन्हनि खे मारण जे लाइ क्लोरीन गैस जो स्प्रे करायो वेंदो आहे। स्विमिंग पूल, वींझण जा जेके तलाव आहिनि,
उन्हनि खे बि तव्हां ॾिसंदा आहियो त जॾहिं उन्हनि में काफ़ी तइदाद में माण्हू भींजंदा आहिनि उन पाणीअ जे अंदरि स्विमिंग पूल्स में तालाबनि में त उन्हनि जो पाणी छा थी वेंदो आहे गदलो थी वेंदो आहे ख़राब थी वेंदो आहे मेरो थी वेंदो आहे उन पाणीअ में बि खोड़ क़िस्म जा जरासीम शामिल थी वेंदा आहिनि असां वटि हाणे उन स्विमिंग पूल जे वाटर के भी प्यूरिफाई करण जे लाइ बैक्टीरिया ऐं वायरस के खत्म करण जे लाइ भी क्लोरीन गैस जो स्प्रे करायो वेंदो आहे यानी उन पाणीअ जे अंदरि क्लोरीन गैस छॾी वेंदी आहे जेका क्लोरीन गैस इन बैक्टीरिया ऐं वायरस के खत्म कंदी आहे त मतलब चवण जो इहो आहे त इल्म कीमिया जी एतिरी अहमियत आहे जो इन इल्म कीमिया जो सिर्फ़ हिकिड़ी गैस क्लोरीन गैस असां वटि हज़ारनि जे तइदाद में मुख़्तलिफ़ जॻह ते इस्तेमाल थिए थी पई उन खां अलावा इल्म कीमिया खोड़ जगह ते सां इस्तेमाल थी थिए पई जीअं मसनूई रबड़ आहे हथरादू रबड़ आहे ही जेके इरेज़र्स आहिनि रबड़ आहिनि जंहिंसां असां कॉपी ते पेंसिल सां लिखी करे ड्राइंग आहियूं इलास्टिक आहे जेको नंढनि ॿारनि जी शलवार में इस्तेमाल थींदो आहे उहो आहे उन खां अलावा प्लास्टिक जूं जेके भी शयूं आहिनि प्लास्टिक जूं वायर्स आहिनि प्लास्टिक जूं शीट्स आहिनि प्लास्टिक जा फर्नीचर्स आहिनि प्लास्टिक जो सामान आहे इहो सभु कुझु इल्म कीमिया जी वजह जे करे ई वजूद में आयो आहे उन खां अलावा मेडिसिन्स दवाऊं इन दवाउनि जी ईजाद इल्म कीमिया जी मदद सां ई थी आहे मेडिसिन्स के जेकॾहिं तव्हां सही नमूने सां ॾिसंदव त उन्हनि जे अंदरि हिकिड़ो पर्चो पियल हूंदो आहे जंहिं ते उन मेडिसिन जी पूरी प्रिस्क्रिप्शन लिखियल हूंदी आहे त कहिड़ा कहिड़ा केमिकल्स इस्तेमाल थिया आहिनि हिन मेडिसिन खे तयारु करण जे लाइ इहे केमिकल्स कीअं था अचनि पिया मेडिसिन्स कीअं थियूं तयारु थियनि पियूं इल्म कीमिया असांखे ॾसींदी उन खां अलावा साबुण आहे सिंगार जो सामान आहे यानी कॉस्मेटिक्स मटीरियल आहे असां वटि उन खां अलावा सीमेंट जेको असां घरनि में इस्तेमाल कयूं था पिया मसनूई भाण आहे यानी कलर आहे ज़मीन में जेको आहे सो फुहारो वग़ैरह ॾियूं था पिया उन खां अलावा शीशो जेको गिलास असां इस्तेमाल कयूं था पिया बारूद यानी जेके धमाकेदार मादा आहिनि धमाकेदार केमिकल्स आहिनि इन्हनि सभिनी जो वजूद भी असां वटि इल्म कीमिया जी वजह जे करे ई आयो आहे यानी इल्म कीमिया असांजे ज़िंदगीअ जे हर शोबे में शामिल आहे चाहे असांजो घर हुजे चाहे असांजी ऑफिस हुजे चाहे असांजी सोसाइटी हुजे चाहे असांजी का बि पब्लिक प्लेस हुजे उते खोड़ अहिड़ियूं सारियूं शयूं इस्तेमाल थियनि थियूं पयूं जिन जो वजूद इल्म कीमिया जी मदद सां आयो आहे ही तव्हां साम्हूं बोर्ड आहे इन बोर्ड ते जंहिं इंक सां मां लिखी रहियो आहियां इहा इंक बि असां वटि इल्म कीमिया जी मदद सां ई वजूद में आई आहे ही कपिड़ा जेके असां पाता आहिनि इहे जंहिं धागनि जी मदद सां वजूद में आया आहिनि त आहे त असुल में इहा कॉटन यानी कपड़ पर इहा फैक्ट्री में वञी करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे केमिकल प्रोसेस मां गुज़रंदा कपड़नि जी सूरत में इहे शयूं असां वटि पहुचनि थियूं पयूं उन खां अलावा इल्म कीमिया असांजे खाद खुराक जे ज़रूरतुनि खे भी पूरो करे थी पई अॼुकल्ह तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॾींहों ॾींहुं दुनिया में आबादी वधंदी थी वञे पई जॾहिं आबादी ॾींहों ॾींहुं दुनिया में वधंदी त आबादीअ जे वधण सां ॿिनि क़िस्मनि जा मसाइल जनम वठंदा हिकिड़ो मसाइल इहो हूंदो त उनजे खाद खुराक में कमी पैदा थींदी ऐं ॿियो मसाइल इहो वधंदो त असांजे लाइ हेल्थ जो प्रॉब्लम यानी सिहत जा मसइला पैदा थींदा असां वटि ऐं जॾहिं आबादी वधंदी त पोइ उन जे लाइ खाद खुराक जी ज़रूरत पवंदी त इल्म कीमिया जी मदद सां अहिड़े क़िस्म जा केमिकल्स फर्टिलाइजर्स असां वटि अची चुका आहिनि जेके जॾहिं असां फसलनि खे था ॾियूं पिया त आम रूटनि जे मुक़ाबले में फसल असांजो वधीक पैदावार तो ॾिए पियो यानी खाद खुराक जूं ज़रूरतूं असांजूं पूरियूं थियूं थियनि पयूं इल्म कीमिया जी मदद सां जेके भी केमिकल्स इस्तेमाल कया था वञनि पिया उन्हनि जा फ़ाइदा त तमामु घणा आहिनि पर कुझु नुक़सानात भी पिण आहिनि उन्हनि जा पर जेकॾहिं नुक़सानात खे ॾिसी करे इन्हनि केमिकल्स खे असां इस्तेमाल करणु छॾे ॾियूं त शायदि असां पंहिंजी ज़िंदगीअ में सही नमूने सां रवां दवां नथा रही सघूं पिया यानी नुक़सानात के साइड ते रखे करे सिर्फ़ असां इल्म कीमिया जे फ़ाइदनि खे ॾिसंदासीं त असांजी ज़िंदगीअ में केतिरा सारा फ़ाइदा आहिनि उन खां अलावा इल्म कीमिया में हिकिड़ो ॿियो कंपाउंड आहे फ्लोरीन जा भी खोड़ सारा कंपाउंड आहिनि
जिन में हिकिड़ो अहम कंपाउंड आहे असां वटि सोडियम फ्लोरोफॉस्फेट, जंहिंजो फार्मूलो आहे असां वटि Na2PO4F। सोडियम फ्लोरोफॉस्फेट इहो कहिड़े कम थो अचे पियो? टूथपेस्ट जेका असां रोज़ानी ॾींदा आहियूं, यानी ॾंदनि ब्रुश जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं पेस्ट पंहिंजे ॾंदनि खे साफ़ करण जे लाइ, पोइ उहा कोलगेट हुजे, इंग्लिश हुजे, डेंटोसाइन हुजे या कहिड़ी क़िस्म जी बि पेस्ट हुजे, उन पेस्ट में सोडियम फ्लोरोफॉस्फेट क़िस्म जो केमिकल इस्तेमालु थो थिए पियो जेको टूथपेस्ट ठाहिण में कमु ईंदो आहे। मक़सद चवण जो इहो आहे मुंहिंजो त इल्मी कीमिया जेका आहे उहा असां वटि तमामु घणी अहमियत जी हामिल आहे। ईअं खणी सम्झो त इल्मी कीमिया जदीद मुआशरे जे लाइ रीढ़ जी हॾीअ जो कमु थी करे पई, यानी बैक बोन जो कमु थी करे पई। रीढ़ जी हॾी यानी पुठीअ वारो कंडो, जंहिंखां सवाइ असां घुमी फिरी नथा सघूं पिया, जंहिंखां सवाइ असां हली चली नथा सघूं पिया, अहिड़े नमूने सां इल्मी कीमिया खां सवाइ ॼण ही असांजो मुआशरो कंहिं बि कम जो न आहे। असां पंहिंजे मुआशरे जी जहिड़ी बि शइ ते निगाह कंदासीं, उन हर हिकु शइ में असां वटि इहा केमिस्ट्रीअ जा मुरकिब ई इस्तेमालु थियनि था पिया। मतलब त केमिस्ट्रीअ जा हिन मुआशरे ते तमामु घणा एहसान आहिनि, माना तमामु घणा एहसानात आहिनि केमिस्ट्रीअ जा, जो इल्मी कीमिया जी मदद सां अहिड़ियूं शयूं वजूद में आयूं जिन असांजी ज़िंदगीअ खे आसान बनाए छॾियो। त मक़सद इहो चवण जो त इल्मी कीमिया असांजे मुआशरे में तमामु घणी अहमियत जी हामिल आहे ऐं असांखे इल्मी कीमिया जो इल्मु हासिल करणु घुर्जे त जीअं असांखे ख़बर पवे त असां जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में शयूं इस्तेमालु कयूं था पिया, इहे केतिरियूं अहमियत जोगियूं आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां इस्तेमालु करे चुकियूं आहिनि। ऐं जेकॾहिं असां इल्मी कीमिया जा शुक्र बजा आणियूं, इल्मी कीमिया खे थैंक्स चऊं त थैंक्स टू केमिस्ट्री, त इल्मी कीमिया तुंहिंजी वॾी महिरबानी जो तुंहिंजो वजूद थियो त इंसान जी ज़िंदगीअ जे लाइ, उन जी सहूलत जे लाइ अहिड़ियूं शयूं पैदा थी पयूं जंहिंजी मदद सां इंसान पंहिंजी ज़िंदगीअ खे आसूदो गुज़ारे सघे थो पियो। त प्यारा ॿारो, इहो हुयो असां वटि इल्मी कीमिया जी अहमियत मुआशरे जे अंदरि। इंशाअल्लाह ताला सुभाणे असां इल्मी कीमिया जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि जी वज़ाहत पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।